तोखे अगर कोरोना जो जीवड़ो पटे वे तो तू किडे वेने किडे मरंदे आखिर हैं इन खां घर चुप करे वे न जम्मू समझे नथो काई ॻाल्हि हैं ऐं वरी माणे ई तो करे आ न मां समझी वियमि नवे न माणे हाणे मां सुम्हां वञी घर। बस हाणे मां थकिजी पियो आहियां जंहिंखे बि कोरोना वायरस थी वियो आहे उहो खॾ में वञी पए। तव्हां जहिड़नि जंगलियुनि खे आख़िर केरु सम्झाए। मूंखे कोरोना खां ॾाढो डपु थो थिए मां वञा थो शहर छॾे करे। अंधी जात टकलियो पुटु। पप्पा सॼी दुनिया में कोरोना वायरस फैलिजी वियो आहे, छा पाण बची सघंदासीं हुन खां? छा थींदो? पाण खे कुझु न थींदो, कोरोना वायरस खे त गोरा माण्हू वणंदा आहिनि। अच्छा तव्हां अचो किथां खां था उहो ॿुधायो। अमेरिका मां था अचूं, अमेरिका मां जल्दी लैंड करायो। अमेरिका वारनि खे अलाउड कोन्हे को, सॉरी। पाणे ई सॉरी, कोरोना जी वैक्सीन खणी आयो आहियां। अच्छा त पोइ पहिरीं ॿुधाइबो आहे न। अचो, कोरोना हिकु रनड़ो वायरस आहे त पाण हुन खां बि डबल रनड़ा आहियूं। लॻव न ॻाल्हि दिलि सां। ओ मुछड़ जी औलाद हेॾे ॾिस। छा चई बड़वा? ड्यूटी जे टाइम ते हिते छा थो करे पियो? सस्पेंड कराए छॾींदो मैं। उते आ पुटु, हल निकिरी तां। अरे सर, माण्हुनि खे लकड़ियूं हणी हणी थकिजी पियमि पर माण्हू जंगली अहिड़ा आहिनि, सम्झनि ई नथा। तव्हां सभिनि लाइ हिकु अनाउंसमेंट आहे, इहो प्लेन अमेरिका में इमरजेंसी लैंड थो करे। हाणे असांखे जीअण जी कोई आशा बची कोन्हे का, त जी वठो जी भरे करे ऐं पार्टी कयो सॼी राति। मम्मी मूंखे पिज़्ज़ा खाइणो आहे, ॿाहिरां घुराए ॾे। कंजरी शर्म अचई थी कुझु तोखे चवंदे? मूंखे पिज़्ज़ा खाइणो आहे, मन खाइणो आहे। पेट भरजई की न? अचई ॿियो पिज़्ज़ो। इहो अथई कोरोना छाप पिज़्ज़ो।